कई सावका यार कचे में थदी थदी हीर बहार कचे में अल्लू भेणा जा बचा समझ में त ॻाल्हि ही कोन थो अचे अलाए बशीरी काॾे गुम थी वई निभागी सवेर लाकूं चयो आयांसि त इहा लस्सी खयूं आ मानी खयूं आ निभागीअ खे मुड़ुस जो को टके जो ख़्यालु कोन्हे जो को टके जो ख़्यालु हुजे वञांसि ॾिसां पाण वञी ॿियो छा कयां। अल्लाह सिज मथां अची बीठो आहे रबू जाॾे जो वञे थो त बसि सफ़ा इहे मोह मारियो गुम थो थी वञे। ईद मथां हे छा कयां मां अलाह साईं हिन जो मुंहिंजी फुटी क़िस्मत जो अहिड़ा चंडा मुंहिंजे मथे में लॻी विया। अल्लाह मोई ॾे को मां पाण वञा बनीअ ते या हितां सॾु कयांसि ओ रबू ओ मोआ ख़ुदा जी का मार पवई पारनि पटिया रबन काॾे हलियो वियो हे मोह मारियो को निकिरी वियो हूंदो पोइ होटल ते दोस्तनि सां। अलाह ई सम्झ ॾींदुसि रब साईं बाक़ी मुंहिंजी त बात न आहे। मां बशीरी खुटी क़िस्मत मुंहिंजी जो चंडनि जे पिड़ पइजी वियमि मोहन मारनि जो को पूरो ख़ानदानी चंडो निभागो आहे हिक ॿिए खां ज़ोर। हीअ ईद अची गॾु मलाए प्यारा हिकु भेरो अची दीदार करा। अची वएं खाटाऊ हे सुबुह लाकू काॾे वियो हुएं तोखे घर यादि न आहे बचा यादि न आहिनि तोखे मुआ मारिया मथां ईद थी अचे वेह हाणे हिते 24 जा चंड मुंहिंजे मथे में ई लॻणो हुए। छा थियो थी छो छिती थी छितो थी तूं ऐं तुंहिंजा मां छो छिती थी न मथां ईद लॻी पई आहे भला के कपिड़ा लटा का ईद जी ख़रीदारी कराए। सॼो असांजो तबाह थी वियो फसल तबाह थी वियो आहे तोखे छड़ो ईद जो लॻो आहे कपिड़नि जो लॻो आहे शॉपिंग जो लॻो आहे इहो त तोखे टके जो अहसासु कोन्हे त हर शइ असांजो रुली वियो तबाह थी वियो। टमाटा सस्ता थी विया 20 रुपए किलो थी विया पटाटा 20-30 रुपए किलो थी विया वाङण सस्ता थी विया हे पंहिंजी तरह जी भाॼी सॼी सस्ती थी वई ख़बर तव्हां पंहिंजी उहो भाऊ वारा जॾहिं ॿाहिरों घुराईंदा पोइ 200 रुपए किलो हलाईंदा 300 रुपए किलो हलाईंदा पंहिंजे तरह जो भाॼीअ जो सत्यानाश थी वियो। अरे बस बि कर मूं रेडियो पाकिस्तान जो शुरू थियो आहे त चुप ई नथो थिए मूंखे छॾ तूं विझ भाड़ में बशीरी जी त क़िस्मत ई खुटल हुई जो तो निभागे सां मां अड़िजी वियमि। चवां पंहिंजे अबे अमड़ खे ॿारनि खे त कपिड़ा वठी ॾे उन्हनि मासूमनि कहिड़ो ॾोह कयो। काथे आयो तुंहिंजो 36 लखणो काथे आहे सुबुह लाकू टके जो एहसासु न पिण ज़मीन ते अकेलो तो पियो लोड़े काथे आहे मूंखां छा थो पुछे जहिड़ा लाटू तहिड़ा चुग जलींदो हूंदी थोकां गिटीअ में या चिदा खेॾंदो हूंदी या ॾीटी ॾकर खेॾंदो हूंदो मां छा कयां मां तोखे पले सघियमि जो हुनखे पलींदमि। मथो ख़राब करे बशीरी नास कयो थी हाणे ॻाल्हि ॿुध उथी जो कर मूंखे लस्सी आणे ॾे मानीअ ढुक गिरह आणे ॾे कुझु पाणीअ ढुक ॾे कुझु टके जो एहसासु कोन ई को उथ बि सही छाजे लाइ मुंहं खे थी तके पाणी आणे ॾे लस्सी आणे ॾे सॼो साल असां तुंहिंजी ख़िदमत कयूं असां 12 महीने बि कपिड़ा न लाहिणा। चङो रबू ॻाल्हि ॿुध भला मूंखे बि छॾ नंढड़े खे बि छॾ हुन न्याणीअ जे ॿार खे त वठी ॾे महिमान आहे सुभाणे पंहिंजे घर हली वेंदी ईअं त न कर ॿेड़ी कहिड़ो ॾोह कयो हुन तुंहिंजो। अरे हाओ त चयुमि न वठी ॾींदुमि छो न वठी ॾींदुमि हाओ जी त बुख ई न आहे बाक़ी अमल कोन थींदो। अरे वठी थो ॼाण छो मथो फेरियो थी सुबुह मर्दान सां बुख उञ ते आयो आहियां कुझु उथी मूंखे मानीअ गिरह ॾे छो मथो फेरियो थी सुबुह मर्दान सां बुख उञ ते बनीअ तो आयो आहियां कुझु मानीअ गिरह ॾे पाणीअ ढुक ॾे उथे छो नथी छो छिती थी आं होरियां ॻाल्हाए मां छो मथो फेरींदीमांव जाए जो मुंहिंजो मथो फेरियल अथव नाक कयूं मूंसां नाक कयूं मूंखे कहिड़ी ख़बर त हे मूंखे नाक लॻी वेंदी तो अज़दा खां बि वियमि पाण पचाए वञी मानी मां कोन पचाईंदमि बाहि जे सिर खे हल क़ुरान जो कसम बंदूक खणी हिकिड़ी अहिड़ी वहाईंदो मां जो मालिक बि न सुञाणी त हेॾे अच ॿुधे छो नथी तूं।